ठुल रिपोर्ट सिराज अहमद नोनारी मूजिब ख़बर शेयर कई पिया। ठुल में ॻोठ उमर खोई कंदराणी भरिसां गिदरनि जे बाग जी संभाल लाइ सुतल नौजवान अगवा। हथियारबंदनि संदसि पीउ जा हथ पेर ॿधे उछलाए विया। हथियारबंदनि अब्दुल हलीम कंदराणी ऐं संदसि पुट नज़ीर अहमद कंदराणी खे हथियारनि जे ज़ोर ते मुबैना तौरु अगवा कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त हथियारबंदनि अब्दुल हलीम कंदराणी जा हथ पेर ॿधे बाहू खोसो वेझो उछलाए संदसि पुट खे अगवा करे फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े बाद गरबातिन ऐं वारिसनि में कोहराम मतल आहे। ओॾा इतला ते हथजी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मालूमात वठण बाद पुलिस ॾोहारिन पोयां वियल आहे, जॾहिं त पुलिस ॾोहारिन जा पेरा गुम करे वापसि मोटी आई। पुलिस मगवी नौजवान जी बाज़ियाबी लाइ नाकाबंदी कई वई आहे। ॾोहारिन जी गिरफ़्तारी लाइ छापा जारी आहिनि। ओॾा वारिसनि पारां रहबर चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई।